पिटाई साहब को फरमाए, जलवाहु रखे हो बहू, जलवाहु रखे हो बहू, तन मछ मोटण जी न कई, शरछड़ी छे तू थियूं ओ पई पहो, हाणे सिर मथा हूं सबो जो मुंह में जामदा सेहत हुई, तंदुरुस्ती हुई, खुशहाली हुई, दुनिया जा ॿिया दधा पे तव्हां कया, ॿिया बहमार पे कयव, हिर्स तव्हांखे वतो, तव्हांखे दुनिया जा कम प्यारा पे लॻा, पर अल्लाह तव्हांखे यादि न हुयो, इबादतूं तव्हांखे यादि न हुयूं, तव्हां रांद रूंद में खेल कूद में पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं, पर जॾहिं शर छॾी शैतियूं थियूं, मलकुल मौत मथां अची वियो, पोइ छा थींदो? पोइ उते हिसाब थींदो, हिकु हिकु मिंट जो, हिकु हिकु घड़ीअ जो, त आहे बाना तूं ज़िंदगी कीअं गुज़ारे आए, दुनिया ते छा कंदो हुए? पोइ इहो चवंदासीं त असां मिल्कियत पे गॾु कईसीं, असां माल पे गॾु कयोसीं, असां ॿियनि जा हक़ पे कसब कयासीं, असां सोन चांदी ऐं दौलत ज़र जे कमाइण गॾु करण जे लाइ हराम हिलाल जो फ़र्क़ु छॾे ॾिनो होसीं, ॿियनि जी दिलियूं आज़ारींदा हुयासीं, पंहिंजे पेट भरण लाइ पंहिंजे बचनि खे हराम खाराईंदा हुआसीं, पोइ उते कहिड़ो जवाबु ॾींदासीं दोस्तो? सलात खे फेरो ॾियो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत फारसी जो बुजुर्ग फरमाए थे, रोज़ महशर के जा गुदाज बुअद अव्वली पुरस्तशे नमाज बुअद, ऐवान हाँ उन रोज़े महशर क़यामत जे ॾींहुं जेको 1000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो, क़यामत जो महशर जो मैदान हूंदो, सॼो नेज़े पान ते लही अची बीहंदो, धरती इहा मिटीअ जी धरती न हूंदी, तांबे जी धरती बणिजी वेंदी, लोह जी धरती बणियल हूंदी, उन जाइ ते जॾहिं ताराज़ू खुपंदो, तुंहिंजा अमल तुरंदा, मलाइक ईंदा, अल्लाह जी ज़ात जॾहिं साम्हूं हूंदो त बुज़ुर्ग फरमाए थो, इहो हदीसनि में आहे, छड़ो बुज़ुर्ग जो कौल न आहे, हुन तर्जुमो कयो आहे हदीसनि जो, त रोज़े महशर के जा गुदाज़ बुअ, उन ॾींहुं जॾहिं हर को पंहिंजे पखर में ॿुॾंदो रहंदो, उन ॾींहुं ऐं बान्हा तोखां अॻु में सभिनी अमलनि खां अॻु में निमाज़ जे बारे में पुछा थी, त निमाज़ पढ़ी हई, अॻु में सवाल इहो थींदो अमलनि गुरनि जे दौरान, इन जे करे त अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान हकीम में 700 भेरा निमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो। घणा भेरा साईं? 700 भेरा। अहकमुल हाकिमीना अरहमुर राहिमीना वाहिदुल कहारा रब्बुल आलमीना, उन जो हिकिड़ो हुकुमी बांधण जे लाइ खोड़ हुयो, उन जो हिकिड़ो आर्डर ई पूरी काइनात जे लाइ काफ़ी हुयो। वो मुंहिंजा मौला तूं 700 भेरा हुकुम थोरे क़ुरान में निमाज़ जा, इन्न सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, निमाज़ पढ़ो छो त निमाज़ बुराइनि खां रोकींदी आहे, बेहयाईअ खां मनो कंदी आहे, गुनाहनि खां रोकींदी आहे, तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारींदी। निमाज़ पढ़ो, अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ